अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकार आऊँ हैं असगर अली भट्ट। ख़बर शामिल कंदा हलूं त थणबुला खान में जिजल मां पब्लिक स्कूल में एक शानदार रंगारंगी तकरीब थी गुज़री, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि शागिर्दियाणियुनि उस्तादनि खां अलावा वालिदिननि ऐं शहर के मोज़िज़िन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ गीतनि ते टेबलोज़ पेश करे ज़बरदस्त दाद हासिल कयो। तकरीब में शागिर्दनि विच में तकरीरी मुक़ाबला ऐं गेमुनि जा मुक़ाबला पिणु कराया विया। उन मौक़े ते शागिर्दनि जी सालियाना रिज़ल्ट पिणु आउट कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क्लासनि में पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे हौसला अफ़ज़ाईअ लाइ शील्ड ऐं रोक इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते स्कूल के बानी समाज सुधारक हरीश कुमार ॾिनाणी, सहाफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, परवेज़ मेमण, इम्तियाज़ सिंधी, मोहम्मद हसीन ख़ासकेली, कुर्बान अली बापलाणी, शान ख़ासकेली, आपा शुमाइला ऐं उन खां अलावा स्कूल के प्रिंसिपल ऐं उस्तादनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस।